अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां हाज़िर थिया आहियूं हिकु नए टॉपिक सां गॾु। अॼु असांजो टॉपिक आहे त इंटरनेट कीअं थो कमु करे। इंटरनेट कंप्यूटरनि जो हिकु ॼार नेटवर्क आहे जेको पूरी दुनिया में फैलियल आहे, जिन ज़रिए दुनिया जा केतिरा ई कंप्यूटर पाण में ॻंढियल हूंदा आहिनि। इंटरनेट रस्ते ॻंढियल हर कंप्यूटर जो पंहिंजो हिकु इंटरनेट जो ॾस या पतो थिए थो, जंहिंखे IP एड्रेस चइजे थो। इन जे ज़रिए डिजिटल शयूं जहिड़ो कि ईमेल, वीडियो, तस्वीर या ॿियो मवाद मोकिले वसूल करे सघिजे थो। मवाद मोकिलींदड़ जो कंप्यूटर मवाद, तस्वीर वग़ैरह खे केतिरनि ई पितकड़नि अंगी डिजिटल टुकड़नि में टोड़े थो, जिन खे पैकेट्स चवंदा आहिनि। हर पैकेट ते मंज़िल या वसूल कंदड़ कंप्यूटर जे इंटरनेट जे पते IP एड्रेस जो निशान लेबल लॻायो वेंदो आहे। अहिड़ा विकिरियल पैकेट इंटरनेट जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते सफ़र कंदा आहिनि। आख़िरी मंज़िल ते उन्हनि टुकड़नि खे ॿीहर मिलायो या जोड़ियो वेंदो आहे। नेठ वसूल कंदड़ जो कंप्यूटर जे मवाद खे अहिड़े अंदाज़ सां ॾिसे थो जहिड़ो कंहिंखे मोकिलियो वियो हो। तस्वीर मोकिलणु: जॾहिं तव्हां बरक़ी तार जे ज़रिए कंहिं शइ जहिड़ो कि तस्वीर वग़ैरह मोकिलियो था, त इंटरनेट हिन खे नंढड़नि हिसनि या टुकड़नि में टोड़े थो ऐं पोइ उन खे ॿीहर जोड़े थो। अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त दोस्तनि सां शेयर कंदा ऐं असांजो चैनल सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं ॿी वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।